रिपोर्ट आरिफ अली यूसुफज़ई मोरो में 3 ॾींहनि जे मुसलसल बरसातुनि खां पोइ मोरो भरिसां ॻोठ दादू वावट मोरो शहर मां निकिरंदड़ गटरनि जे गंदे पाणी लाइ ठहियल तलाउ भरिजी उथड़ण लॻा। कंहिं बि वक़्तु तलाउ टुटण जो ख़दशो ॻोठण जो साहु मुठ में सख़्त परेशानी में मुब्तला। इत्तला मिलण ते म्यूनिसिपल कमेटी मोरो जो चेयरमैन नज़ीर अहमद मेमण, असिस्टेंट कमिश्नर मोरो इसाम ज़फर ऐं CMO मोरो फैसल लहरी तलाउनि ते पहुची जाइज़ो वरितो ऐं अमले खे हिदायत कई त तलाउनि जे कपड़नि खे मज़बूत कयो वञे जीअं कंहिं माली नुक़सान खां बची सघिजे। उन मौक़े ते चेयरमैन नज़ीर अहमद मेमण ऐं असिस्टेंट कमिश्नर इसाम ज़फर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति कुदरती आफ़त आहे। 3 ॾींहनि जी मुसलसल बरसातुनि सबबि सॼे सिंध में तबाही मचाए छॾी आहे। मोरो जी तमामु डिस्पोज़ल ते मशीनूं हली रहियूं आहिनि। शहर मां पाणीअ जी नेकाल कयो पियो वञे। असांजी पूरी कोशिश आहे त शहर मां जल्द खां जल्द पाणी कढी शहर खे साफ़ कयूं। शहरियुनि जो बि फर्ज़ आहे त उहो असांजो साथ ॾियनि जीअं गॾिजी कमु करे सघूं। उन मौक़े ते हाफ़िज़ सज्जाद अली अबरो, साफ़ी जानी जमानी, साफ़ी गुलाम दस्तगीर, पप्पू माशी, साफ़ी आरिफ अली यूसुफज़ई, हनीफ चांडियो, अली मुर्ज़ा माशी ऐं ॿिया मौजूद हुआ।